पाकिस्तान जी ख़ूबसूरती जी छा ॻाल्हि कजे। हिते दुनिया जा वॾा वॾा पहाड़ मिलनि था त वरी दुनिया जे वॾनि रेगिस्ताननि मां हिकु थर रेगिस्तान बि मिले थो। हिते इस्लामाबाद जहिड़ो मॉडर्न शहर मिले थो त वरी 5000 साल पुराणो शहर मोहिन जो दड़ो बि मिले थो। अस्सलाम वालेकुम, मां आहियां अब्दुल क़य्यूम। हिन वीडियो में तव्हांखे असांजे मुल्क पाकिस्तान जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। पाकिस्तान जो नालो 1933 में चौधरी रहमत अली तजवीज़ कयो। दोस्तो, पाकिस्तान जे क़याम खां बाद पहिरें 1 साल ताईं इंडियन पैसा हलंदा रहिया, जंहिं ते फ़क़ति पाकिस्तानी ठपो लॻल हो। पाकिस्तानी हुकूमत 1948 में पहिरियों करंसी नोट जारी कयो, जेको 1 रुपये जो हो। 1953 में पाकिस्तान पहिरियों भेरो 5, 10 ऐं 100 रुपयनि जा नोट जारी कया। 1957 में पहिरियों भेरो 50 रुपयनि जो नोट जारी थियो। पाकिस्तानी हुकूमत 1965 में पहिरियों भेरो 500 रुपयनि जो नोट जारी कयो। पाकिस्तान जो पहिरियों सिक्को 1948 में जारी थियो, जेको फ़क़ति 1 पैसे जो हो। पाकिस्तान जी एयरलाइन PIA जो पहिरियों नालो ओरिएंट स्काईलाइनर हुयो, जेको पाकिस्तान जे क़याम खां बाद PIA में तब्दील थी वियो। इस्लामाबाद खे 1968 में पाकिस्तान जो गादी जो हंधु बणायो वियो। इन खां पहिरियां कराची पाकिस्तान जो कैपिटल शहर हो। पाकिस्तान 28 मई 1998 में बलोचिस्तान जे इलाइक़े चागी में एटमी धमाका करे मुस्लिम दुनिया जो पहिरियों एटमी ताक़तवर मुल्क बणियो। उन वक़्तु नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हुयो, पर पाकिस्तान एटम बम ठाहिण जो प्रोग्राम 1970 में शुरू कयो हो, जंहिं वक़्तु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत हुई। पाकिस्तान जे आसार क़दीमा मां मोहिन जे दड़े जी तहरीरनि खे को बि अॼु ताईं पढ़ी या सम्झी न सघियो आहे। बाक़ी दुनिया में जेतिरा बि क़दीम आसार आहिनि, उन्हनि जी ॿोली दुनिया वारा सम्झी विया आहिनि। दोस्तो, पाकिस्तान दुनिया में 7 नंबर ते अचे थो साइंसदान ऐं इंजीनियर पैदा करण वारनि मुल्कनि में। पाकिस्तानी छोकिरी ज़ारा नईम ACCA जे इम्तिहान में दुनिया में सभ खां वधीक मार्कूं हासिल कंदड़ शागिर्द आहे। डॉक्टरी शोबे में ऑपरेशन या सर्जरी में इस्तेमालु थींदड़ सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स दुनिया में सभ खां वधीक पाकिस्तान में ठहनि था। पूरी दुनिया पाकिस्तान मां घुराए थी ही सामान। दोस्तो, हिन वक़्तु पाकिस्तान मोबाइल फ़ोन खे ठाहिण जी टेक्नोलॉजी में बि शामिल थी वियो आहे। टेक्नो ऐं आईटेल स्मार्ट फ़ोन पाकिस्तान में ठही रहिया आहिनि। ईंदड़ दौर में मुख़्तलिफ़ मोबाइल पाकिस्तान में तयारु थींदा, जंहिंसां तव्हांखे मोबाइल जी क़ीमत में काफ़ी फ़र्क़ु नज़र ईंदो। मोबाइल फ़ोन घणो सस्तो थी वेंदो। दुनिया जा बहितरीन वेढ़ाक जहाज़ JF-17 बि पाकिस्तान में ठही रहिया आहिनि, जेके अनक़रीब पाकिस्तान ॿाहिरिएं मुल्क बि विकिरो कंदो। दोस्तो, पाकिस्तान जी आर्मी दुनिया में 6 नंबर ते वॾी आर्मी आहे। पाकिस्तान जो पहाड़ K2 दुनिया जो ॿियो वॾो पहाड़ आहे। दुनिया में सभ खां वॾो पहाड़ माउंट एवरेस्ट आहे, जेको नेपाल ऐं चाइना जे बॉर्डर ते आहे। दोस्तो, पाकिस्तान में लूणु सस्तो मिलंदो आहे। इन जो कारण पाकिस्तान में दुनिया जी 2 नंबर वॾे में वॾी लूण जी खाण खीवड़ा खाण मौजूदु आहे। ही खाण पंजाब जे ज़िले जहलम में आहे, इस्लामाबाद खां 160 किलोमीटर जे फ़ासिले ते। पाकिस्तान ऐं चाइना खे मिलाइण वारो रोड कराकरम हाईवे दुनिया जो बुलंद तरीन रोड आहे। हिन खे दुनिया जो 8हों अजूबो बि सम्झो वञे थो। पाकिस्तान में दुनिया जो सभ खां वॾो नहरी निज़ाम आहे। हिते तव्हांखे जॻह जॻह ते वाहियूं ऐं वाह मिलंदा। पाकिस्तान जो सभ खां वधीक गरम इलाइक़ो सिंध में आहे, जेकबाबाद, ऐं सभ खां वधीक थधो इलाइक़ो स्कर्दू आहे, जेको गिलगित में आहे। पाकिस्तानी क्रिकेट टीम रैंकिंग में T20 में 4 नंबर ते, वनडे में 6 नंबर ते ऐं टेस्ट में 5 नंबर ते आहे। पाकिस्तान जो कल्चर पूरी दुनिया में मशहूरु आहे। पाकिस्तान में 5 दिसंबर ते सिंध जे कल्चर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। दोस्तो, 2 मार्च ते बलोचिस्तान जे कल्चर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। 6 मार्च ते सराइकी कल्चर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। 14 मार्च ते पंजाब जे कल्चर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं 23 सेप्टेंबर ते पश्तून कल्चर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान में वादी कैलाश जे नाले सां हिकु दिलचस्प ऐं मुनफ़रिद इलाइक़ो आहे। हितां जे माण्हुनि जो कल्चर ऐं ॿोली बाक़ी पाकिस्ताननि खां मुख़्तलिफ़ आहे।
बहार जी मौसम में हिते हिकु वॾो मेलो लॻंदो आहे जिते कैलाशी मर्द ऐं औरतूं रक़्स कंदा आहिनि। वादी कैलाश ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िले चित्राल में अचे थी। वादी कैलाश जे माण्हुनि जी ख़ूबसूरती मशहूरु आहे। इनफ़रादियत ऐं चमकंदड़ रंग वणंदड़ आहे, जंहिं करे ही ॿियनि खां मुख़्तलिफ़ नज़र ईंदा आहिनि। दोस्तों, पाकिस्तानी ट्रक पूरी दुनिया में मशहूरु आहे। हितां जी ट्रकनि जा रंग पूरी दुनिया में पसंदि कया वञनि था। हीअ जीप अमेरिका जी आहे जंहिं ते पाकिस्तानी रंग भरिया विया आहिनि। तुर्की में हिकु बस खे पाकिस्तानी रंग सां सींगारियो वियो आहे ऐं ऑस्ट्रेलिया जी हिकु ट्राम जंहिंखे पाकिस्तानी कल्चर जो रंग ॾिनो वियो आहे। पाकिस्तान जो क़ौमी फ़सल कमांद आहे। क़ौमी सब्ज़ी भिंडी आहे। क़ौमी गुल जास्मीन आहे। क़ौमी खाधो बिरयानी आहे। क़ौमी जूस कमंद जो जूस आहे। दोस्तों, पाकिस्तान जे बारे में तव्हांखे ही वीडियो कीअं लॻी कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।